रोशन ताईं भला असां कीअं पहुचंदासीं इहो तव्हां सोचियो आहे? क़ैद खाने जे दर ते हिकिड़ो ई जलाद बीठल आहे, मंठार। मंठार हिक खे न पर बालाच जे सभिनी वाठन खे पले क़ैद खाने ताईं पहुचंदासीं गुलाब। रात ने बालाच जे गोठे जे मथां क़यामत बर्पा करणी आ। सलाम अलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो, छा थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज खान मंटार खे माफ़ करे छॾींदो, छा नूरल खे मिठल माफ़ करे छॾींदो, छा शेर दिल वारनि खे आज़ादु कराए सघंदा। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदड़ नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त कमदार वॾे बालाज खे सम्झाईंदो त मंटार जेको कुझु कयो आहे उहो पंहिंजे वफ़ादारी में कयो आहे। उहो सोचे सम्झी इहो न ॾिठो त इहे के वॾेरे बालाज खान जा वेझा आहिनि, बहरहाल उहो तव्हांजे वफ़ादारी में इहो कमु कयो आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां थियण वारी नूंहं जे लाइ बस नूरल बस, रोक पंहिंजी ज़बान खे, नाहे राबेल तू। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त नूरल मिठल वटि ईंदो ऐं हुनखे चवंदो त मूं वॾी ग़लती कई आहे। पर हाल पहिरियां मिठल हुनखे ॾाढा बुरा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो, पोइ हुनखे नूरल सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त मूंखे बालाज खान धमकियूं ॾिनियूं। उन खां पोइ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मिठल बि हुनखे माफ़ करे छॾींदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेर दिल ऐं मल्हार वारा सभु गॾिजी गुलाब ऐं सारंग वारा गॾिजी वॾेरे बालाज खान जे ॻोठ मथां चढ़ाई कंदा ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हो रोशन खे आज़ादु कराईंदा। थी सघे थो त हिते हुन मंठार खे बि ख़तमु करे छॾींदा। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे कमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु ॿुधाईं।